अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी जेका किस्त अचण वारी आहे। इन में दोस्तों वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ी। हाणे तव्हांखे इन खे इहो बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों, अचण वारनि किस्तनि में हिकु चेंजिंग थियण वारी आहे, तब्दीली थियण वारी आहे। उहा कहिड़ी तब्दीली आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं थी सघे त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हीअ अव्हांजो चैनल आहे, तव्हां सब्सक्राइब करे छॾियो जीअं हर वक्त बर वक्त तव्हांखे अपडेट मिलती रहे। दोस्तों उहा अपडेट आहे, पहिरीं ॻाल्हि त अचण वारे किस्तनि में अन क़रीब तव्हां ॾिसंदव त बख़्शल जो ख़ात्मो थींदो तकरार ड्रामे मां। ऐं जेको आहे दोस्तों कुझु ॿिया अदाकार बि हेॾे होॾे थींदा, वरी कुझु हिकु अधु नवां अदाकार बि एंट्री हणंदा तकरार ड्रामे में। ऐं हाणे तव्हांखे इहो मां ॿुधाए छॾियां त शेर अली धमाल मचाइण वारो आहे। ऐं शेर अली पंहिंजे दुश्मन खे हिकु नओं चहिरो पंहिंजो ॾेखारींदो। ऐं शेर अली जी इहा दबदबाहट ॾिसी करे तव्हांखे ड्रामो अञा मज़ो ॾींदो, अञा बहितरीनु ड्रामो थी वेंदो। तकरार ड्रामे में गेमूं खेॾियूं वञनि थियूं। हो शेर अली खेॾे थो, कॾहिं सिजावल करे नवाब खान, हिक ॿिए खे लिटाइण जे लाइ सभु कुझु करे रहिया आहिनि। लेकिन दोस्तों इहो वक़्तु ॾिसींदो अचण वारनि किस्तनि में। तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त हाणे ख़ासि हिकु अहिड़ी एंट्री थींदी, मौसम जी चेंजिंग थी रही आहे, रिकॉर्डिंग बि तेज़ी सां हली रही आहे ऐं बहितरीनु मज़ो ईंदो तव्हांखे हाणे इंशाल्लाह। हीअ तकरार ड्रामो बहितरीनु ऐं ज़हर ज़िंदगी खे बि कटे वेंदो। मोहब्बतनि जो मार्ग बि मथे महीने में हली सघे थो, हिन में कोन हलंदो। ख़ुदा हाफ़िज़।